मीरपुर पठोर में कोरोना वायरस का वधीक 2 नवां केस ज़ाहिर थिया आहिनि, जंहिं बाद अंग वधी 40 थी वियो आहे। तफ़सील ॿुधाइण जे लाइ असां सां राब्ते में आहे करीमदाद चांडियो। जी करीमदाद, तफ़सील ॿुधाइजो। जी फर बिल्कुल दिल के मीरपुर बटोर में कोरोना वबा तेजी से पकड़जी रही है। ताज़ी रिपोर्टन मूजिब बटोरो टाउन में अदनान खच्ची ऐं दड़ो टाउन में फाज़लानी खानदान की औरत है जो कोरोना जो शिकार थी वियो आहिनि। अहिड़ी तस्दीक ज़िले फोकल पर्सन डॉक्टर मोहम्मद कासिम ख्वाजा कई है। कोरोना मुतासिरन जो अंग दिल के मीरपुर बटोरे में 40 थी वियो है। तव्हांखे ॿुधाईंदो हलां त डॉक्टर कासिम ख्वाजा सां राब्तो करण ते हिन ॿुधायो त ही लोकल सतह ते कोरोना केस में तेज़ी अची वई आहे, जॾहिं त माण्हू एसओपी ते अमल नथा कनि ऐं हुकूमत पारां ॾसियल तदाबीरुनि ते को बि अमल न आहे। माण्हू मास्क नथा पाइनि, उन करे कोरोना तेज़ी सां फैलिजी रहिया आहिनि। जी करीमदाद, तव्हांजी महिरबानी।